वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची पहुची पाक नेवी जे पासिंग आउट परेड में शिरकत कई। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पार्टी ऐं MQM अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो। एक भेर ॿीहर वाक़े अहम ख़बर ॾींदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची पहुची पाक नेवी जी पासिंग आउट परेड में शिरकत कई। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां संदसि अमर जे लाॾाणे ते ताज़ियत पिणु कंदो। वाक़े अहम ख़बर ॾियूं पिया। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पार्टी ऐं MQM अॻवाननि सां मुलाक़ात बि कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची पहुची पाक नेवी जी पासिंग आउट परेड में शिरकत कई। जी नाज़रीन, मूंखे आगाह कयूं पिया। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पार्टी ऐं MQM अॻवाननि सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। कराची खां धरती TV न्यूज़ जे रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुतल आहे। कहिड़ी कहिड़ी मसरूफ़ियतूं आहिनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं? जी बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुतो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ थोड़ी देर खां पोइ नवाबशाह रवानो थी वेंदो ऐं उते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अमर जे लाॾाणे ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां जेको आहे ताज़ियत पिणु कंदो। जंहिंखां पोइ कराची में अॼु कुझु मसरूफ़ियतूं बि आहिनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं, जंहिंमें वापारियुनि सां जेको आहे मुलाक़ात सां गॾोगॾु पार्टी अॻवाननि सां पिणु मुलाक़ातूं रखियल आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे। थोड़ी देर खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नवाबशाह रवानो थी वेंदो, जिते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अमर जे लाॾाणे ते आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां ताज़ियत पिणु कंदो। जंहिंखां पोइ वापसि कराची में वरी कुझु मुलाक़ातूं ऐं इजलास जेके आहिनि उहे पिणु रखियल आहिनि। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।